सूरह फातिर रुकू नंबर 5। बेशक अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन जो गुझ ॼाणंदड़ आहे। बेशक उहो सीननि वारो गुझ ॼाणंदड़ आहे। अल्लाह उहो आहे जंहिं अव्हां खे ज़मीन में अॻियुनि जो पीढ़ीअ वारो कयो। पोइ जेको कुफ़्र कंदो तंहिं ते संदसि कुफ़्र जो नुक़सानु आहे ऐं न की काफ़िरनि लाइ संदन कुफ़्र संदन पालणहार वटि ॾमर खां सवाइ ॿियो कुझु वधाईंदो ऐं न की काफ़िरनि लाइ संदन कुफ़्र छीए खां सवाइ ॿियो कुझु वधाईंदो। खेनि चयो त अल्लाह खां सवाइ जिन पंहिंजनि ठहिरायल बुतनि खे सॾींदा आहियो से ॾिठा अथव छा? मूंखे ॾेखारियो त ज़मीन मां छा बणायो अथनि, या आसमाननि में संदन का भाईवारी आहे छा, या खेनि को किताब ॾिनो अथऊं छा जो उहे उन जे पधरी हुजत ते आहिनि? न बल्कि ज़ालिम हिक ॿिए खे रुॻो ठॻीअ जो अंजाम ॾींदा आहिनि। बेशक अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे ढहण खां निगाह रखंदो आहे ऐं जेकॾहिं ढहनि त ख़ुदा खां सवाइ उन्हनि खे को न निगाह रखंदो। बेशक उहो बुरदबार बख़्शणहार आहे। ऐं उन्हनि पंहिंजनि पकनि क़समनि सां अल्लाह जो कसम खयूं त जेकॾहिं वटनि को बि ड्रेजारींदड़ आयो त हर हिकु टोलीअ खां वधीक हिदायत वारा थींदा। पोइ जंहिं महिल ड्रेजारींदड़ वटनि आयो तंहिं महिल उन जे अचण खेनि रुॻो नफ़रत वधाई, मुल्क में वॾाई करण ऐं बुछड़ी रिथ रिथण सबबि नफ़रत कयऊं। ऐं बुछड़ी रिथ रिथण जो नतीजो उन जे हलत करण वारनि खां सवाइ ॿिए ते न पवंदो आहे, न की तंहिं करे रुॻो अॻियनि जे अज़ाब जे दस्तूर जा मुंतज़िर आहिनि। पोइ तूं कॾहिं अल्लाह जे दस्तूर खे का मट सट न ॾिसंदे ऐं तूं कॾहिं अल्लाह जे दस्तूर खे का फेर घेर न ॾिसंदे ज़मीन में न घुमिया आहिनि छा, जो ॾिसनि त जेकी खाइनि अॻु हुआ तिन जी पछाड़ी कहिड़ी तरह थी। उहे खाइनि सघ में बि तमामु ॾाढा हुआ ऐं अल्लाह अहिड़ो न आहे जो खेसि आसमाननि में का बि शइ थकाए ऐं न की ज़मीन में थकाए। बेशक उहो ॼाणंदड़ वस वारो आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह माण्हुनि खे संदन करतूतनि सबबा पकिड़े हा त को चुरंदड़ ज़मीन जी पुठीअ ते न छॾे हा, पर ठहिरायल मुदत तोणी खेनि मोहलत ॾिए थो। पोइ जॾहिं संदन मुदत आई तॾहिं बेशक अल्लाह पंहिंजनि बाननि खे ॾिसंदड़ आहे।